अस्सलाम वालेकुम नाज़रीन। प्रोग्राम माफ़िया राज में भलीकार आऊं आहियां अवां जो मेज़बान राजा असगर सुमरो। नाज़रीन, रहमतन ऐं बरकतन वारो महीनो अची वियो आहे। इन महीने जे अंदरि माण्हू दुआयूं घुरंदा आहिनि, मग़फ़िरत कराईंदा आहिनि, पर कुझु अहिड़ा इंसान बि आहिनि जेके हिन महीने खे कुदो कारोबार बणाइण लाइ तयारु थी वञनि था पिया, आम आवाम जो रत चूसण लाइ तयारु थी था वञनि। नाज़रीन, मौजूदु आहियूं कराची जी एशिया जी बल्कि एशिया जी सभ खां वॾी सब्ज़ी मंडी में, जिते असां सां गॾु असिस्टेंट कमिश्नर साहब मौजूदु आहिनि ऐं ब्यूरो प्राइस एंड कंट्रोल जा ऑफिसर असां सां मौजूदु आहिनि, मार्केट कमेटी जा ऑफिसर असां सां मौजूदु आहिनि। सवाल इहो आहे त कराची में जेके मंडी में जेके सब्ज़ियूं अचनि थियूं पियूं सिंध जे बल्कि पाकिस्तान जे मुख़्तलिफ़ शहरनि मां, उहे आवाम ते पुॼंदे पुॼंदे महांगियूं कीअं थियूं थी वञनि। हिते कहिड़ो डिसिप्लिन आहे उन्हनि जो, हिते कहिड़ो कानून आहे, कहिड़े कानून तहत हिते उहे शयूं अचनि थियूं, सब्ज़ियूं अचनि थियूं पियूं, उहे आवाम ते कीअं डिलीवर थियनि थियूं पियूं। आया सरकार पारां कहिड़ा उपाउ वरिता विया आहिनि आवाम ताईं सस्ता अघु पहुचाइण वारे सब्ज़ी में। इन हवाले सां गॾु असां सां ऑफिसर मौजूदु आहिनि। असां सभ खां पहिरीं असिस्टेंट कमिश्नर साहब सां ॻाल्हाईंदासीं। तरीक़ेकार छा आहे हितां जेके सब्ज़ियूं आहिनि, या पहिरियों रेट लिस्ट हूंदियूं आहिनि, हिन टाइम जेको तव्हां कार्रवाई करण था वञो, कहिड़ी बेसिस ते कंदा? जेका असांजी प्राइसिस आहिनि असांजूं इन फ्रूट जूं, वेजिटेबल्स जूं, उन्हनि खे असां बरक़रार रखूं जेके पहिरियां हुयूं ऐं उन्हनि खे कंटिन्यू रखूं। छाजे करे जॾहिं रमज़ान शरीफ़ ईंदो आहे त हिननि जी कोशिशि इहा हूंदी आहे सप्लायर्स जी त असां हिन खे महांगो ॾियूं, पर असांजी इहा कोशिशि आहे त हिते अची असां उनखे कंटिन्यू करायूं ऐं असां पाण फिक्स कयूं हिते रेट, त जीअं मार्केट में वञी का अहिड़ी महांगाई पर न थिए। ऐं हीअ जेकॾहिं जेकी असीं अॼु फिक्स कंदासीं, इहे ई रेट लिस्ट जेके आहिनि हिन में शहर में वेंदियूं ऐं उहे रिटेलर उन ई अघ ते विकिरो कंदा। ऐं उन खां पोइ असांजा जेके प्राइस माजिस्ट्रेट्स आहिनि मुक़ररु, उहे उन्हनि लिस्टुनि खे ॾिसी ऐं जेकॾहिं हू वायलेशन कंदा, केरु बि कंदो, दुकानदार कंदो, त उन्हनि ते फाइन इम्पोज़ कंदा। असांजी इहा ई कोशिशि आहे त सस्तो ऐं घटि रक़म में जेके माण्हुनि खे शयूं मिलनि। तव्हां ॿुधाइजो, तमामु अहम डिपार्टमेंट आहे तव्हांजो। रमज़ान खां पहिरें बि तव्हां हिते विज़िट कंदा आहियो इन अघनि जे मुताबिक़? जी हाँ, हम पूरे साल हम विज़िट करते हैं यहाँ पर, पूरे साल ना रमज़ान में तो डेली बेसिस पे हम रेट देते हैं। इसमें हम ब्यूरो सप्लाई एंड प्राइस इंस्पेक्टर यहाँ पर होते हैं, एसी साहिबान भी रोज़ाना डेली बेसिस पे आते हैं। हर सब डिवीज़न के एक ऑफिसर की यहाँ पर ड्यूटी होती है, असिस्टेंट कमिश्नर साहिबान की। मार्केट कमेटी का स्टाफ भी हमारे साथ मौजूद होता है। हम पूरे साल यहाँ पर ड्यूटी करते हैं और रेट वगैरह कलेक्ट करते हैं ताकि लोगों को कोई वायलेशन ना हो और सही रेट के ऊपर चीज़ें मैसर हों। अच्छा, अभी जो आप जा रहे हैं मंडी में, क्या कार्रवाई करेंगे? कुछ इतलात वगैरह हैं आपके यहाँ? कोई गैरकानूनी काम हो रहे हैं यहाँ पे? नहीं, गैर कानूनी काम तो कोई नहीं हो रहा है, क्योंकि ऑक्शन हम प्रॉपर देखते हैं। जो ऑक्शन हो रहा होता है उस ऑक्शन के मुताबिक असिस्टेंट कमिश्नर साहिबान होते हैं, उसके मुताबिक हम जो भी ऑक्शन होता है रेट वगैरह सारे कलेक्ट करके उन कोशिश करते हैं कि एज़ पर मेरिट जो भी बेहतरीन अच्छे से अच्छा रेट हो, जो लोगों को सस्ती से सस्ती चीज़ें मैसर हों। असां सां गॾु हिते मौजूदु आहे रजब अहमद सुमरो साहब, मार्केट कमेटी जो इंस्पेक्टर आहे। पोएं साल जे निस्बत इन महिल भाॼी ते रेट इलाही घटि आहे। ठीकु आहे, बाक़ी इहो आहे की असांजी कोशिशि इहा हूंदी आहे असिस्टेंट कमिश्नर ब्यूरो वारा अची करे असांखे रेट्स खे फिक्सेशन कंदा आहियूं। असांखे इहो ख़बर हूंदी आहे की माल केतिरो आयो, केतिरो हिते माल अॼु शॉर्ट थियो आहे, त हुनजो रेट थोरो मथे वेंदो आहे। अदरवाइज़ तक़रीबन सॼा सामान अचनि पिया था। हिन महिल पोज़ीशन बिल्कुलु सही आहे, रेट बिल्कुलु नॉर्मल आहिनि। जीअं हाणे हालात ख़राबु थिया शहर जा, त गाॾियूं थोरी घटि थी वियो त रेट थोरो सा मथे वेंदा, लेकिन अदरवाइज़ उहे तक़रीबन इक्वल हलनि पिया था। ऐं डे बाए डे बाक़ाइदा असां चेक कयूं पिया था। असिस्टेंट कमिश्नर ब्यूरो वारा मिली करे असां रेट फिक्स कंदा आहियूं। हाणे हलूं पिया था मार्केट में, तव्हां ॾिसंदो त असां फिक्स कीअं था कयूं। हलूं था पिया सब्ज़ी मंडी जे अंदरि, ॾिसूं था पिया कहिड़े तरीक़े जूं कार्रवायूं, कहिड़ा रेट आहिनि, छा इहे साॻा ई रेट आवाम ताईं पहुचनि था पिया। असां सां गॾु रहजो। ₹35 आलू। कौन सा वाला सा गोला? लाल वाला कैसे दे रहे हो? लाल वाला तो हमारे पास नहीं है। अच्छा, प्याज क्या दाम चला रहे? प्याज चला रहे हैं 20-22। रेट लिस्ट कहाँ है आपकी? रेडिस क्या होता है? इसके जो दामों की लिस्ट एक आती है ना, प्राइस की, वो है आपके पास? लिस्ट नहीं लाया किसने? लिस्ट वगैरह के ना था? नहीं, ये लिस्ट नहीं लगाएंगे। असल में रेट जो है ना, ये रिटेलर के लिए हम जब फिक्स कर देते हैं ना, उसके बाद वहाँ पे जाएगी। ये जो है ना ऑक्शन का रेट आड़ती से ये रेट उठाते हैं। ये मिडिल मैन है, माशाखोर जिनको कहते हैं। ये मिडिल मैन अपना जो है ना 8 ने 50 पैसे रख के अपना लोगों को, जो रिटेलर शहर से आते हैं उनको दे देते हैं। क्योंकि शहर से आया हुआ रिटेलर जो है ना, वो कभी किसी को वो 2 मन, 3 मन, 4 मन, 8 मन की परचेजिंग नहीं कर सकता। किसी को 10 किलो चाहिए होता है, किसी को 20
किलो चाहिए होता है तो वो फिर मिडिल मैन से लेता है। जो आड़ती होता है, जो ऑक्शन करता है, वो डायरेक्ट पूरे कट्टों की 100 किलो 200 किलो 300 kg की वो ऑक्शन करता है। तो इसलिए वो शेयर से आया हुआ छोटा दुकानदार जो है ना, वो इसमें हिस्सा नहीं ले, पार्टिसिपेट नहीं करता। स्टेशन हासिल नहीं है। हम इनको तो ये बकायदा मार्केट कमेटी ने मेंशन कराना है कि ये हमारे साथ के जो लोग हैं उन्होंने बताना है कि पूरा ये रेट लिखेंगे। जो सुबह जो ऑक्शन हुआ वो इन्होंने नहीं लगाया हुआ, ये वायलेशन है इनकी बिल्कुल ये। लेकिन हमारी वो प्राइस लिस्ट जो सुबह इशू होगी ना, वो तो होगी इशू। कानून मुताबिक कहिड़ी सज़ा आहे हिननि जे लाइ जेको रेड लिस्ट हिननि खे हालांकि ख़बर ई न आहे त हिन जो मक़सदु इहो आहे काफ़ी टाइम खां वठी जेको आहे नहीं इनको फारिग कर दें, इनको फारिग कर दें, दूसरा कोई लगा दें, क्योंकि इनको कोई पता नहीं है। ये जो है ना, इसका मालिक अभी थोड़ी देर से आएंगे। ये मज़दूर है, मज़दूर पे लाते दुकान खोलते हैं। लिस्ट मिला ही नहीं, आज मिलेगा। भेजते हैं बैंक वाले से इधर मिलता है। प्रिंटिंग का मामला थोड़ा था, हुआ नहीं है, डिसाइड हो रहा है। अभी देखते हैं वो अभी, क्योंकि पहले यहाँ मार्केट कमेटी में लास्ट टाइम पिछले साल यहाँ प्रिंट हुई थी, इस साल जो है ना प्रिंट हुई नहीं है, ऑर्डर हुए नहीं है। वो ऐप के ऊपर कर दिया कमिश्नर साहब ने। अब वो थोड़ी सी अवेयरनेस लोगों को है नहीं वैसे, क्योंकि मोबाइल तो यूज़ करते हैं, माल सजा रहे हैं, सब कुछ करना है, लिस्ट प्रिंट नहीं करेंगे। हालांकि करनी चाहिए, जब आप अपने माल की हिफाजत कर रहे हैं तो लिस्ट भी लगानी है। 10 रुपये का आपका 5 रुपये का। कौन सी ऐप के बारे में बात करें पता है आपको? ये लिस्ट की बात है, बाजार की बात पता लग जाए। ये बात कर रहे हैं, हाँ, वो जो मोबाइल पे एप्लीकेशन होती है, वो पता है आपको कैसे डाउनलोड होती है? ये पता नहीं है। अब वो उसके ऊपर जो है ना, जाहिर सी बात है प्रिंट निकालना, ये करना, लोगों को अवेयरनेस नहीं है इस चीज़ों की। तो जाहिर सी बात है लिस्ट वगैरह चाहिए, इनको चाहिए। इनको- आप खुद जाके इनको- लें किसी कंप्यूटर शॉप पे इनको जाके इनको पाबंद आप ही करेंगे ना, आपका डिपार्टमेंट करेगा ना? लिस्ट प्रोवाइड करना आपकी जिम्मेदारी है मेरे ख्याल से। रहते हैं, बिल्कुल हमारी जिम्मेदारी होती है। हम इन्हें वक्तन फ़वक्तन कहते रहते हैं कि आप रेट वगैरह डिस्प्ले करें, रेट लगाएं। मार्केट कमेटी वाले हैं ना, इनको कहें कि लिस्ट प्रिंट करा के डेली बेसिस पे इनको दिया करें। बिल्कुल ठीक है ना, ये इम्प्लीमेंट आप कराएंगे। जो आपने रेट रखा है ये भिंडी का, जैसे आप बता रहे थे, ये आप कैसे रख रहे हो, किस हिसाब से फिक्स कर रहे हो ये रेट? ये ग्राहक अभी 70 का बताएंगे, 60 के मांगे, देना पड़ेगा। सुबह वही 50 का बता रहे, पता नहीं 30 का रहे, वो तो पता नहीं लगता। अपनी मर्जी की मनमानी रेट नहीं, अपनी मर्जी का मनमानी का रेट नहीं कर सकते। ये डिमांड एंड सारे बात है डिमांड की, मर्जी का रेट ये कर ही नहीं सकते। अब ये जाते हैं ना, जैसे ऑक्शन हो रहा होता है, ऑक्शन पे भी जो आड़ती ऑक्शन कर रहा है वो भी अपनी मनमानी नहीं कर सकता, क्योंकि ऑक्शन जो है ना, इन्हीं में से माशाखोर होते हैं, शेयर के रिटेलर होते हैं। एक आम इंसान भी आ सकता है उसमें, पार्टिसिपेट कर सकता है। वो जाता है और उस नीलामी में हिस्सा लेता है, और रेट जो है ना, वो कहता है यार ये चीज़ मुझे 200 रुपये की समझ में आ रही है, 200 रुपये का वो ऑक्शन करता है। कमिश्नर साहब, ये जेको तरीक़ेकार आहे तव्हां मुतमिन हो इन तरीक़े? न बिल्कुलु न, ही शायदि हिननि जो लास्ट डे ते जेका लिस्ट लॻल आहे उहो हिननि खे लॻल हुजे। हींअर जेका हींअर फिक्स थींदी त इहा सुभाणे जे लाइ हिननि खे लॻल हुजे। हींअर सॼो फाइनल थी वेंदो, फाइनल थियण खां पोइ हीअ लिस्ट फाइनल थी वेंदी, पोइ हिननि खे मुहैया करे ॾींदा। तव्हां फाइनल लिस्ट हे जेको पंहिंजो कारोबार कनि था पिया या पंहिंजी मनमानी अॻिते भिंडी या ॿी सब्ज़ी हलाइनि था पिया, उन्ही जो पोइ ज़िम्मेदार केरु आहे जेको आवाम खे, चलो हिकिड़े रिटेलर खे, सपोज़ हिकिड़े दुकानदार खे हे अगरि 70 रुपये सां ॾिए थो, डेफिनेटली दुकानदार 100 रुपये मिलाईंदो, सॼो वज़न घुमी फिरी आवाम ते किरंदो। ईअं न थींदो, ईअं न थींदो। हिन जेका ही डिमांड ॿुधाई, सेल केतिरे में थींदो, उन खां पोइ फिक्सेशन थींदी। ज़रूरी न आहे त हेड़ी जेको सेल थो करे या वठण वारो जेतिरे वठे थो, इहो मुक़ररु न थींदो आहे। इहो असांजी मार्केट कमेटी फिक्स कंदी त हाणे ही रेट आहे, मार्केट में ही रेट हले, हिननि जे चवण सां कोन थींदो। जी नाज़रीन, तव्हां ॾिसो था पिया तरीक़ेकार हिन टाइम को ख़ासि अहिड़ो डिसिप्लिन न आहे, को अहिड़ो ख़ासि तरीक़ेकार न आहे ताकी जीअं सब्जियुनि जा रेट फिक्स थी सघनि। रेट लिस्ट जो हिकिड़ो वॾो इशू आहे, गुज़िरियल साल खां वठी हिन टाइम ताईं रेट लिस्ट हिन टाइम ताईं फाइनल न थी सघी आहे। असां सां गॾु पूरी टीम मौजूदु आहे, ॾिसूं था पिया त अॻिते कहिड़ियूं कार्रवाई कनि था। हलूं था अगली दुकान ते। अभी नीलामी चल रही है ना, 500 और 600 डिफरेंस क्यों है? 500 और कोई अच्छा माल होता है, कोई बुरा होता है, थोड़ा दर्जा अव्वल और दर्जा दोम के हिसाब से एक 500 में दे रहे हैं, दूसरी 600 में। जी हाँ, खट्टा का टमाटर। खट्टा का टमाटर 600 तक का बेच रहे हैं। जी हाँ, 600 तक का। 600 तक। अभी नीलाम करें ना, अभी हमारे सामने करें आप, अभी कर रहे हैं। और 600 रुपये कट्टा कितने किलो होती है? इसमें तकरीबन 17 से 18 किलो तक होती है। पेटी का कैसे 1 किलो पर केजी कैसे पड़ता है? 20 रुपया, 15 रुपया, 20 रुपया का पड़ जाता है। नहीं 20 15 रुपया, रुपये गलत कह रहे हैं। ये 20-15 रुपये कैसे पड़ेगा, जरा बताओ। झूठ क्यों बोल रहे हैं 40 आप? रुपया पड़ जाता है। झूठ क्यों बोल रहे हैं आप, गलत बोल रहे हो आप। जो रेट तो भाई आप अभी नीलाम 800 सुने रुपये का भी- होगा जैसे नीलाम, हाँ गलत बयानी नहीं करो आप।
500 रुपये से लेकर जो है ना 800 रुपये की टमाटर की पोजीशन है। अभी हम आपको मुख्तलिफ जगहों पे लेके जाएंगे ऑक्शन के ऊपर। पोजीशन अभी आपके सामने आ जाएगी। ये 17-18 किलो की पेटी होती है, लेकिन उसमें 1-2 किलो जो है ना उनका वेस्टेज भी निकलता है। पेटी का वजन भी लेस करते हैं तो हम 15 किलो साफ़ ही निकलता है, जो हकीकत है। क्योंकि वो पेटी का वजन भी निकालना है, 1-2 किलो ख़राब भी निकलेगा, वो निकालने का 15 किलो साफ़ ही होगा, जो बंदे को 40 से 50 के दरमियान का रेट पड़ेगा। ये बात करो ना भाई, गरीब बेचारे जो लेके जाएंगे और रगड़े में आ जाएंगे बेचारे। 15 रुपये किलो तो थैली वाला भी नहीं पड़ेगा। बाबा नीलाम शुरू करो, नीलाम। जी नाज़रीन, धरती टीवी जे प्रोग्राम माफ़िया राज जी हमेशा इहा ई कोशिश रही आहे त जेकी अवाम पीड़ा मां गुज़रे थी पई ऐं जेके मुनाफ़ाखोर या जेके माफ़ियाज़ आहिनि, जेके अवाम खे लुटनि था पिया, हमेशा उन्हनि जे ख़िलाफ़ असां आवाज़ उथारी आहियूं, अवाम जे हक़नि जी आवाज़ उथारी आहियूं। हिन वक़्तु बि सहरी जो टाइम आहे ऐं असां हिन टाइम मौजूदु आहियूं कराची जी सब्ज़ी मंडी में, जिते तव्हां मुंहिंजे पुठियां ॾिसी सघो था पिया त ऑक्शन हलनि था पिया। हिकिड़ो अहिड़ो वाहिद तरीक़ेकार आहे जंहिंमें रेट फिक्स कया वेंदा आहिनि। हिते ऑक्शन में अगर जेको भी माल खणंदो या पेटियूं टमाटर जूं खणंदियूं, इहे ई तरीक़ेकार जेका रेट फिक्स कया वेंदा, जेके आम दुकाननि ते वञी करे इहे सेल थींदा आहिनि। इन हवाले सां अचो ते ऑक्शन जो प्रोसेस छा आहे, तरीक़ेकार छा आहे, असिस्टेंट कमिश्नर असां सां गॾु मौजूदु आहे, उन सां बि ॻाल्हायूं था पिया। हितां जे जेके ऑक्शन कंदड़ आहिनि उन्हनि सां बि ॻाल्हायूं था पिया त रेट कीअं फिक्स थो थिए ऐं सस्तियूं सब्जियूं आवाम ताईं पुॼंदे कीअं महांगियूं थियनि थियूं। अचो तव्हांखे ॾेखारियूं। से लेकर मैक्सिमम आपने 3000 रुपए की नीलामी की। जी जी, अच्छा माल जो है ना 3000 तक है। फिर यानी कि 3.5 रुपए 4 रुपए की गड्डी आपने बेची। ये समझो हो गया 2.5 रुपये। 4 रुपए गड्डी आपने माशाखोर को दी। जी जी, ठीक है ना। अब माशाखोर सर ये करता है कि ये कोशिश ये करते हैं कि इनको अपना भी एक माशाखोर बिठाना चाहिए। ये क्या करते हैं इधर के माशाखोरों को, आप तो आड़ती हैं ना। जी 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 जी, 3 रुपए माशाखोर, उसके ऊपर 1 रुपये रख के माशाखोर आगे 5 रुपए तक की गड्डी बेच देते हैं। असें पंजे दुकानूं मुंहिंजी पंहिंजियूं आहिनि जेके मंडी में फिलहाल आहिनि। उते मुंहिंजा माण्हू 5-5, 6-6 बोरा 8-8 बोरा लगाए वेठा आहिनि। माशाखोर महांगो ॾिए तो असां सस्तो ॾियूं था उन्हनि खे। 100 रुपयादार, 120 रुपयादार, 5 दुकान है हमारा अपना है। कितने के चला रहे हो आप उधर माशाखोरी में? माशाखोरी में समझो 3 रुपये, 2.5 रुपये आपके बंदे चला रहे हैं यहाँ पर। जी जी। क्या कर रहे हैं आप यहाँ पे, क्या कर रहे हैं? मजदूरी कर रहे हैं। अच्छा, मुझे सिर्फ लिस्ट दिखा दें। लिस्ट का है आपकी? जी, लिस्ट दिखा दें जो आप सामान और बेच सेठ के पास है मजदूर है। अभी इन्होंने कहा कि ये मजदूर है आप। मैं और ये दोनों मजदूर, सेठ गए माल लेने गया। अच्छा जी। तो अब मोबाइल में आप बैठेंगे या सेठ बैठेगा? सेठ बैठेगा, वो माल लेने गया। सेठ बैठेगा, कब आएगा वो? अभी आ जाएगा। नहीं तो आपको पता नहीं तो आप कैसे बेचेंगे? इहो ई आहे साईं। हे हिन ॻाल्हि हा साॻी राह गलनि। आ जा चलो आ जाए, आप सेठ जब आ जाएगा ना आपको वो आप देगा पैसे आप आ जाओ, अभी सेठ आ जाएगा ना, अभी तो मैं फोन कर दूँ। अभी उसको बुला लो ना। नाज़रीन, हिन वक़्तु असीं मौजूदु आहियूं कराची जी सब्ज़ी मंडी में। हिन टाइम सहरी जो टाइम आहे। प्रोग्राम माफ़िया राज जी टीम सिर्फ़ु अवामी आवाज़ उथारण लाइ हिन टाइम मौजूदु आहे। जेके मुनाफ़ाखोर आहिनि, जेके माशाखोर आहिनि, जेके आड़ती आहिनि, जेके सब्ज़ियुनि जे रेटनि में अघनि में जेको आहे रदो बदल कनि था पिया, हिकिड़ी वॾी पैमाने जी गेम आहे। साईं छा चवंदो हिन पंहिंजो रमज़ान जे भलारे महीने में बि नथा मुड़नि? साईं हिन दफ़ा तव्हां ॾिसो कि कल्ह लींबू हुआ 500 रुपया रिटेल में, अॼु इहे लींबू हली आहिनि 350 रुपये में। आहिस्ते आहिस्ते माल जो आहे रेट हेठि ईंदो। शुरू जे लाइ माण्हुनि इलाही हर शइ वधीक वठण जे महांगो थो थी वञे सामान। थोरो थोरो वठनि त हर शइ मार्केट में आहे। ठीकु आहे, माण्हू बसि चवंदा आहिनि कि जल्दी वठूं, सामान वधीक वठूं, जंहिंजे करे माल महांगो थी वेंदो आहे। त हाणे इहा ई शइ अॼु मार्केट में किरी पई आहे। जे कल्ह 500 वरितो, अॼु उन्हनि ई तक 350 रुपया। अच्छा साईं, हिते त चलो रेट सस्ता थियनि था पिया बकोल तव्हांजे, हे जे टाइम अवाम ताईं पुॼनि था पिया त अवाम ताईं छो सस्ता नथा थियनि? छा वजह थियनि ऐं कीअं इहो जेको लूप होल आहे कीअं सरकार पूरो करे? साईं मसइलो इहो आहे कि रेट असां पहिरें ॾींहुं जीअं 500 ते लींबू हली वियो, अॼु रेट घटि थियो त हो वरी छा हिननि खे लिस्टूं लिखाए छॾंदा आहिनि। हिते मंडी में रेट घटि आहिनि,
लेकिन वो कल्ह वारे रेट खे फॉलो करे हलाईंदा रहंदा आहिनि। आवाम जो जेको हिकिड़ो ॿियो बि इशू आहे हिन टाइम कराची सब्जी मंडी में जेके तव्हां मुंहिंजे सिधे हथ ते जेके ॾिसो त हे जेके कब्ज़ाखोर आहिनि जेके रोड ब्लॉक करे पंहिंजे दुकाननि जे ॿाहिरों ई सामान रखी वेठा आहिनि, तव्हां हिननि खे कीअं कंट्रोल में आणंदो? तव्हां ॾिसो था की पोयों गाॾी असां भरदा था अचूं, इन्हनि खे रोज़ डेली बेसिस ते असां हटायूं पिया था, रोड सभु ब्लॉक करे था सघनि। ऐं वधीक इहो आहे की के ग़रीब खे खणो त पोइ रड़ियूं था करनि की जी असां किराएदार ॾियूं त मालिक रड़ियूं करे पियो थो की बाबा किराए ते अॻिते पाण ॾिए थो, पोइ रड़ियूं बि पाण थो करे। त असांजी कोशिशि आहे की हटायूं, रोड ॾिसो त हिन मां काफ़ी बहितर आहे, लेकिन तव्हां अंदरि पंधु बि नथा हली सघो, लेकिन हे 2-4 ॾींहंनि खां असां मुसलसल जो कमु कयूं पिया था। जी नाज़रीन, तव्हां बिल्कुलु मार्केट कमेटी जे इंस्पेक्टर जी ॻाल्हियूं ॿुधियूं, बाक़ाइदे बख़ूबी पंहिंजो कमु करे रहिया आहिनि। हिन वक़्तु जेको असिस्टेंट कमिश्नर साहिबु हिकिड़े ॿिए दुकान ते वियो ऐं शायदि सील थो करे, अचो उते ॾिसूं त छा माहौल आहे। कौन है मालिक? मसला पता है क्या है, ये हुआ है ये जो माल पड़ा हुआ है ना, वो उठा के ले जाते हैं, इस चक्कर में वो बोलते हैं कि माल उठा लेंगे, इस चक्कर में उठ के क्या लड़ेंगे। आप खड़े हो ना यहाँ पे? तो नहीं सर, हम माल लेने वाले हैं। जी नाज़रीन, ॾिसो था पिया हिन वक़्तु जेको आहे त असीं कराची जी सब्ज़ी मंडी में हिन टाइम असां मौजूदु आहियूं। मुंहिंजे खाॿे पासे ऐं साॼे पासे तव्हां ॾिसी था सघो कब्ज़ा माफ़ियाज़ जेके आहिनि हिते सरगर्म आहिनि। हिन रोड जी हालत तव्हां ॾिसी था सघो त हिन रोड ते घटि में घटि मसलन त 40 फुट जेको आहे वेकिरो रोड आहे, पर असां 5 खां 6 फुट ते हलण बि मुश्किल आहे हिते। माफ़ियाज़ जेके हिननि जी तव्हां खुलेआम बदमाशी ॾिसी था सघो, विच रोड ते गाड़ी बीहाए करे पंहिंजो सामान लाहिनि था, खणनि था पिया। कानून जी रिट खे सिधो सो हे चैलेंज करे रहिया आहिनि। हिन टाइम सुवाल इहो आहे त कराची जी सब्ज़ी मंडी में मुख़्तलिफ़ प्रोग्राम थियण जे बावजूदि आख़िर कानून जी रिट छो नथी बहाल थिए? कब्ज़ा माफ़िया आख़िर कॾहिं कंट्रोल में ईंदा? हिन टाइम असां सां गॾु मार्केट कमेटी जी टीम, असिस्टेंट कमिश्नर गॾु आहे, प्राइज़ एंड कंट्रोल जो ब्यूरो सप्लाई जेको डिपार्टमेंट आहे उन्हनि जा ऑफिसर, उन्हनि जा अमलदार असां सां गॾु आहिनि। पर हिन टाइम तव्हां ॾिसी सघो था पिया कब्ज़ा माफ़िया हिन टाइम हिते सब्ज़ी मंडी जे अंदरि जेको आहे कब्ज़ा बिल्कुलु हलंदड़ आहिनि ऐं रोडनि ते हिन जूं गाॾियूं बीठियूं आहिनि। सरकार पारां जेकी लिस्ट जारी कई वेंदी आहे कंहिं वटि बि न आहे। दुकानदारनि जो इहो चवणु आहे त ब्यूरो ऑफ सप्लाई वारा लिस्ट हिननि खे नथा पहुचाइनि, उन्हनि जो ॾोह लिस्ट पहुचाइनि त असां उन अॻ में ते हलायूं। हिन वक़्तु असीं मौजूदु आहियूं, असां सां गॾु ब्यूरो ऑफ सप्लाई डिपार्टमेंट जो इंस्पेक्टर मुर्तज़ा ऐं असिस्टेंट कमिश्नर बि मौजूदु आहे। उन्हनि खां वधीक पुछा कंदा त लिस्ट जो छा तरीक़ेकार हूंदा ऐं हे कहिड़े तरीक़े सां हिकु कारोबार हले थो पियो। रेट क्या है इसका? रेट सर 40 रुपये किलो, 35 रुपये किलो। ये रेट किसने मुख्तस किया है? किसने मुकर्रर किया ये रेट? सर रेट तो ऑलरेडी कमिश्नर ऑफिस से आता है। कहाँ है लिस्ट? कहाँ है लिस्ट? तो रमज़ान में शो नहीं किया इन लोगों ने। क्यों? कमिश्नर ऑफिस से लिस्ट मुख्तस की गई है, रेट मुकर्रर किए गए हैं। पिछले रमज़ान शो किया था, इस रमज़ान में नहीं शो किया। अभी भी इनकी वेबसाइट पे पड़ी हुई है। वेबसाइट पे होगा तो ऑलरेडी वो वेबसाइट तो यूज़ नहीं करता ना मंडी वाले। आप तो भाई बेच रहे हैं ना, आपकी जिम्मेदारी है ना। लिस्ट प्रिंट करने में कितना टाइम लगेगा? कंप्यूटर शॉप से लेंगे तो कमिश्नर। चलो, ये जो आपने जो रेट रखा है किसकी इजाज़त से? रेट हम भाई को देते हैं, यही शो करते हैं रेट। किसकी इजाज़त से आपने ये रेट रखा है? ये जो आप इतने रेट में बेच जी रहे हैं, जब आपको लिस्ट भी नहीं है ना, आपको रेट पता है सरकार के, फिर आप कैसे बेच रहे हैं? बस ऐसे ही बेच रहे तोल के तो आप बेच रहे हैं, ठीक है ना, तोल क्या बेच रहे हैं? किसने ये रकम किसने फिक्स की है? रेट ऑलरेडी फिर आड़त से आते हैं हमारे पास। जी नाज़रीन, वही साॻी बदमाशी हिन टाइम बरक़रार आहे। असां सां गॾु असिस्टेंट कमिश्नर साहब मौजूदु आहे। साईं जी, छा सज़ा आहे कानून मुताबिक़? इसको बैठाए पे गाड़ी में बैठाए, इन्हनि खे इजाज़त कोन मिलंदी, इन्हनि खे इजाज़त मिलंदी जिनखे ख़बर ई कोन्हे रेट जी, उन्हनि खे इजाज़त कोन मिलंदी। जी नाज़रीन, असिस्टेंट कमिश्नर अमीर अली असां सां गॾु आहिनि। हिन टाइम ॿिए दुकान ते हलूं था पिया, उते ॾिसूं था छा सूरत हाल आहे। केमिकल से धोते हैं ये लोग, ये बिल्कुल अलाउ नहीं है। हम इनको वक्तन फ़वक्तन कह देते हैं। असल में ये काम जो है ना हमारा है तो है नहीं, ये फूड डिपार्टमेंट में का काम है। फूड डिपार्टमेंट यहाँ पर आए, विजिट करे, इसको चेक करे, उसको जब्त भी करे। केमिकल हणी करे जेको इनके थूम चइबो आहे सिंधी में, मां ख़्याल में, है ना? ये जॾहिं इंसान खाए तो पियो कहिड़ा नुक़सान थींदा? कैंसर थो थियनि था। कैंसर थी थो पियो? जी हाँ, बिल्कुलु कैंसर था थियनि। इन जे अलावा ॾिसो हाणे मार्केट में अदरक जी पहिरियों टंकियूं हुयूं, असां वञी से पहिरियों कमिश्नर मार्केट कमेटी एडमिनिस्ट्रेटर साहब
ऐं चेयरमैन साहब मिली करे त हाणे इहे वधीक जो आहिनि इहे वरी इन्हनि कया त वरी इन्हनि जी नाज़रीन, अॼोके प्रोग्राम माफ़िया राज में हिकिड़ो वॾो इंकशाफ़ थियो आहे। हिन टाइम जेको आहे त असां सां गॾु जेको आहे त मार्केट कमेटी जी टीम मौजूदु आहे। थूम जेके असां चवंदा आहियूं हे ॿुधायो थो वञे त हिन में इंसान इनखे वापराइण में इनखे खाइण में कैंसर जी बीमारी थिए थी पई, जंहिंजो कैंसर बीमारी जो जेको रेशो आहे असांजे मुआशिरे में वधी वियो आहे। अहिड़ा कुझु एलिमेंट्स आहिनि जंहिंजी वजह खां हे बीमारी वाक़ई हिन में एतिरी धप आहे, एतिरी स्मेल आहे, ख़ुदा बहितर ॼाणे कहिड़ा केमिकल इस्तेमालु था कया वञनि। पर हिन टाइम हिननि जो सॼो जेको माल आहे उहो ज़ब्त कयो वियो आहे। असां सां गॾु हिते मार्केट कमेटी जा इंस्पेक्टर मौजूदु आहिनि। अच्छा, छा थींदो आहे हिन सां डिटेल तौर ॿुधाइजो। सोडा मिलाईंदा आहिनि, कास्ट्रिक्स हूंदी आहे, इन जे अंदरि इन जा पाउडर्स हुननि जो बाक़ाइदा इंसान के कैंसर थींदो आहे। हेपेटाइटिस सी क्रिएट करते हैं, ह्यूमन बॉडी के लिए बहुत नुकसानदेह है, स्लो पॉइजन है बिल्कुल। इसकी बाकायदा रिपोर्टें आई हुई हैं, सारी चीज़ें। ये हमारी कमिश्नर ऑफिस की लिस्ट से भी हमने हटा दिया है कि छिली हुई लहसुन आपको नहीं मिलेगी। नाज़रीन, हिकिड़ो वॾो इंकशाफ़ थियो आहे त हे जेको थूम आहे जेकी तव्हां घर में बि आम वापराईंदा आहियो, ॾिसो था पिया छिलियल थूम। ॿुधण में अचे थो पियो त कराची जी सब्ज़ी मंडी जेकी एशिया जी सभ खां वॾी सब्ज़ी मंडी आहे, जिते हे केमिकल मिलाए करे हिन जूं फर्ज़ी हिकिड़ियूं टैंकियूं ठाहे करे केमिकल ज़रिए जेको आहे त हिन खे साफ़ु कंदा आहिनि, जंहिंखे हिन खे वापराइण सां कैंसर ऐं हेपेटाइटिस सी जहिड़ियूं बीमारियूं थियनि थी पियूं। अहिड़ा ई हिकिड़ा ॿिया बि इंकशाफ़ जेको आहे त अॼोके प्रोग्राम माफ़िया राज जी टीम कंदी। अॼोके प्रोग्राम में असां कंदासीं। वक़्तु थियो आहे हिकिड़े नंढड़े वक़्फ़े जो। वक़्फ़े खां पोइ तव्हांखे वधीक इंकशाफ़ असां ॾेखारींदासीं, वधीक हिते कहिड़ा कुदा कारोबार हलंदा। असां सां गॾु रहिजो। ये किससे धुलती है? किस चीज़ से धुलती है? हाथ से चलाई हो रहा है। ये कौन सी हाथ से? आज मुझे पता है। मैं 20 साल हो गए इस मंडी में, 20 साल मुझे हो गए, मुझे 20 साल इस मंडी में हो गए, मेरे वालिद को 40 साल हो गए। ये हाथ से छिली हुई है? बिल्कुल हाथ से छिली और हुई अगर है। इसको मैं साबित करूं, ये क्या है? नहीं साबुत है भाई, ये कंटेनर। जब ये कंटेनर से माल उतरता है ना, ये आप सुन लो, इसको ये मिट्टी आ रही है अभी, मिट्टी साफ हो जाती है। अगर ये एक चीज होती ना तो इसकी ये मिट्टी साफ हो जाती है। आप लोगों को अलाउ नहीं है ना इस चीज का? नहीं अलाउ मना है, होते ही नहीं। मना है ना? बिल्कुल। आप लोग ये कैसे दो? एक मिनट, हेलो भाईजान, इधर एक मिनट। कमिश्नर साहब से भी बात करूंगा, सबसे बात करूंगा। अगर आप लोग नोटिस दो इस चीज़ का, ये पूरी मंडी में बंद होगी। आप लोगों को पता है, ये मेरी बात, कली पूरे होटलों में इस्तेमाल हो रही है, हर जगह इस्तेमाल हो रही है, ठीक है ना? बिल्कुल सुन लो मेरी बात। ये आप लोग नाजायज कर रहे हो। साईं, हिकु त चोरी, ॿियो सीना ज़ोरी, हिन जे कैरेक्टर जे बारे में छा थींदो, छा सज़ा ॾियो? भाई इसको बिठाओ, इसको अरेस्ट कराते हैं, जेल कस्टडी क्यों? जेल का कस्टडी। सर जेल कस्टडी किस लिए कर रहे हैं आप? मुझे एक बताएं ना। अगर ये नोटिस दें, ठीक है ना, अगर नोटिस दें तो हम लोग ये चीज़ बंद कर दें। नोटिस दे। ये चीज़ छिली हुई लहसुन है। तो गैर कानूनी काम करो। नहीं, गैर कानूनी नहीं है सर। किस चीज का नोटिस? अदरक हे हर घर में इस्तेमाल थींदो आहे। अहिड़ो आइटम आहे हिन जो, हिन में छा फ़र्क़ु आहे? सही है, केमिकल में वेट थियल आहे, केमिकल में इनजो वज़न वधी वेंदो आहे। हिकिड़े कटे जे अंदरि तक़रीबन हिनखे 5 किलो जो फ़र्क़ु पवंदो आहे, जंहिंमें मतिलबु आहे 1000 रुपए जो फी कटे ते, ऐं इहो जेनवन आहे। कहिड़ो नुक़सानु थींदो आहे हिन में? हिनसां कैंसर थो थिए। नाज़रीन, अॼोके प्रोग्राम माफ़िया राज में हिकिड़ो ॿियो इंकशाफ़ थियो आहे। हिन वक़्तु जेको आहे त अदरक आहे जेकी केमिकल सां तयारु कई थी वञे, जंहिंमें ॿुधायो थो वञे त कैंसर समेत जेके आहिनि ॿिया मूज़ी मर्ज़ जेको आहे तिन सां पैदा थियनि था पिया। हिकु त चोरी, ॿियो सीना ज़ोरी वारी मिसाल तव्हां ॿुधी हूंदी। हिन टाइम हिन दुकान जेको मालिक आहे केमिकल वारियूं शयूं हलाए थो पियो, जेको आवाम लाइ सिधो सो नुक़सानकार आहे, ऐं उनखां पोइ वरी बदमाशी बि करे थो। हिन टाइम कमिश्नर बल्कि पूरी जेको आहे त टीम खे चैलेंज करे रहियो आहे, कानून जी रिट खे चैलेंज करे रहियो आहे। का भी ॻाल्हि नथो बने, ना ही मोबाइल में, पुलिस मोबाइल में वेहे थो। अच्छा मुर्जा साहब, क्या कहना चाहेंगे इस किरदार के बारे में? सर ये नाजायज़ है, क्योंकि इन्होंने कोई नोटिस नहीं दिया, ना अब तक कोई लिस्ट आई है, ना कोई ऐसी बात। आप लोग कसम का, मैं हल्फ उठाने के लिए तैयार हूँ कि ये चीज़ बंद करवाई गई है। अदरक बंद करवाई गई है, अदरक हमने बंद कर दिया, ठीक है? ये आपके सामने तो पड़ी नहीं, अदरक ये बगैर केमिकल। आप कंटेनर में जाओ, अगर इससे ज़्यादा गीला अदरक ना निकले, मैं आपको जो जुर्माना बोलो मैं दूंगा। एक आती है थाईलैंड वाली, एक आती, ये लोग देखते नहीं है। मतलब अब आप इधर बात सुनो,
ये अरवी धुल रही है, गाजर धुल रही है, कोई चीज़ जो है बगैर धुली हुई मंडी में नहीं बिक रही है। आप ये बताओ कि लिस्ट के अंदर छिली हुई लहसुन का जिक्र है? मुझे ये बताओ। लिस्ट आप लोगों ने जारी नहीं की तो मैं कैसे बता दूं अभी? ये क्या पड़ी? ये क्या है? कौन सप्लायर आ रहा है? कोई भी नहीं आ रहा। आपके सामने ब्यूरो एंड सप्लाई का इंस्पेक्टर मौजूद है। द एसेंशियल कमोडिटी प्राइस कॉम्पिटिशन और प्रॉफिटिंग होल्डिंग एक्ट का नाम है। इसमें आप जो भी मैन्युफैक्चर, प्रोडक्शन, होलसेलर कोई भी रेट को डिस्प्ले जरूर करेगा। लिस्ट नहीं भी होगी ना मेरे भाई, आप अपना जो रेट जो चला रहे हैं ना वो डिस्प्ले करेंगे अपने डिस्प्ले बोर्ड के ऊपर। आप मंडी में हो, पुराने हो, ठीक है ना? छिला हुआ लहसुन किस दिन बंद हुआ है? मुझे लहसुन वक्तन फौक्तन सबको कहते रहते हैं, लेकिन बंद नहीं हुआ है यार। अभी अब ये गलत छिला हुआ लहसुन बेचना गलत है, ये मान रहे हैं आप? ये मान रहे हो नहीं मान रहे हो? जुर्म गलत है, मान रहे हो आप? नहीं, गलत उस तरीके से कि अगर ये मिट्टी के और केमिकल से छिला हुआ हो। भाई आ रहा है, मैं उसके साथ भेज रहा हूँ, भाई आ रहा है, मैं उसके साथ भेज रहा हूँ। मसले की बात नहीं है, मार्केट की बात नहीं है। मैं दुकान नहीं छोड़ के जाता हूँ, इस तरीके से आप लोग लेके जाओगे। मैं कोई इधर या अफीम तो नहीं बेच रहा हूँ ना, मैं अदरक लहसुन बेच रहा हूँ, ठीक है? हर चीज़ आ रहा है ना भाई, लेके चलो भाई, आ रहा है, दुकान कैसे बेच सकते हैं की खिलाफ वर्जी इस टाइम आप कर रहे हैं? भाईजान मैं तो काम कर रहा हूँ ना, जो ये सीट पे बैठते हैं ना आगे, वो आ रहे हैं, वो जा रहे हैं साथ। आप तो वो जब तक आ जाए आप इनके साथ चले लो। अगर आप गलत काम नहीं करें ना, कुछ भी गलत काम नहीं करें तो ये आपको छोड़ देंगे। ऑफिसर तुम्हारे इंतजार में खड़े, मेरा भाई साथ जा रहा है, दुकान का जो ओनर है वो दुकान का ओनर साथ जा रहा है, बोल रहे हैं ना। असां गॾु पंहिंजो ब्यूरो ऑफ सप्लाई जा इंस्पेक्टर मौजूदु आहिनि। कहिड़े तरीक़े सां हे कमु हले थो पियो, अॼु असां पंहिंजे धरती टीवी जे व्यूअर्स खे तमामु आसान करे ॾींदासीं, सम्झाइण लाइ इंतहाई आसान थी वेंदो। मोहतरम, हमारे व्यूअर्स को सिर्फ ये बता दें, ये रेट किस तरह से फिक्स होते हैं? सस्ती सब्जियां जो यहाँ पे है वो कैसे शहर तक पहुँचती है, किस दामों में पहुँचती हैं, और अपना ये माशा खोर्स का क्या किरदार है, आरती का क्या किरदार है? सबसे देखें, हम लोग यहाँ पर आते हैं, सबसे पहले आरती अपना ऑक्शन करता है। ऑक्शन जो है ना, ऑक्शन में माशा खोर, शहर का रिटेलर, हर इंसान जो है ना उसमें हिस्सा लेता है, ठीक है ना? जो भी उसका रेट होता है उसमें हम ऑक्शन एक चीज़ को हम 3 से 4 मरतबा हम उसको वेरीफाई करते हैं। जैसे टमाटर है, टमाटर को 4 से 6 मरतबा हम उसको रेट वगैरह सारे कलेक्ट करते हैं। उसके बाद उसका हम रेट निकालते हैं। रेट निकालने के बाद उनकी लेबर, कन्वेंस, कॉस्ट वगैरह सारी चीज़ें निकालने के बाद देखते हैं कि कंज्यूमर को सब कम जो भी है ज़्यादा से ज़्यादा रेट ना पड़े। जो भी रेट आता है हम उसके मुताबिक रेट निकालते हैं। उसके बाद हमारी लिस्ट में 3 रेट होते हैं। एक रेट होता है हमारा इसमें जो है ना मंडी रेट होता है, एक बचत बाज़ारों का रेट होता है, और एक रिटेलर का रेट होता है। तो इसी वजह से कंज्यूमर को ज़्यादा सस्ती से सस्ती चीज़ें मिलती हैं, ये होता है। माशाखोरों का इसमें ज़्यादा किरदार कुछ है ना। माशाखोर इसमें ऐसा होता है कि 50 पैसे, कुछ माशाखोर होते हैं उनकी परसेंटेज अभी फिक्स हुई नहीं है, और माशाखोर का कोई रोल ही, माशाखोर तो है ही नहीं। माशाखोर तो हमारे यहाँ पर नहीं है। माशाखोर जितने भी हैं ना ये वायलेशन करते हैं, ऐसी बात नहीं है। माशाखोर वायलेशन बहुत ज़्यादा कर रहे हैं। अच्छा मुर्जा साहब, सिर्फ एक चीज़ ये समझाइएगा, ये जो अभी आपने रेट लिए हैं मुख्तलिफ सब्जियों के, ये मार्केट में ये रेट कब पहुँचेंगे, किस टाइम पहुँचेंगे? ये सुबह इंशाल्लाह जो आज सुबह प्रिंट हो जाएंगे। हम रात में यहाँ ड्यूटी करते हैं डेली बेसिस पे, ब्यूरो के इंस्पेक्टर, मार्केट कमेटी के इंस्पेक्टर, ऐसे अभी शहरी का टाइम है, हम यहाँ पे मौजूद हैं, पूरी टीम आपकी भी मौजूद है। अच्छा, ये 7-8 बजे तक ये दुकानों पे ये लिस्ट पहुँच जाती है? इंशाल्लाह ये 7-8 बजे भी ये लिस्ट जो है ना फाइनल हो, अपडेट हो जाती है बिल्कुल 7 बजे। अभी हम एक घंटे के बाद हमें 7 बजे से पहले हो जाती है। अच्छा, 2-3 दिन हुए हैं मैं तो कराची के तकरीबन मुख्तलिफ मार्केट्स में जा रहा हूँ, सबके पास सिर्फ एक ही जवाब आ रहा है कि ब्यूरो ऑफ सप्लाई हमें लिस्ट सप्लाई नहीं कर रहे, ना ही वो लिस्ट दे रहे हैं। इसका जवाब क्या देंगे आप? देखें, लिस्ट जो है ना उनको सप्लाई लिस्ट जो है ना, ब्यूरो सप्लाई एंड प्राइजेस तो फिलहाल लिस्ट नहीं दे रहा, क्योंकि लिस्ट जो है ना कमिश्नर साहब ने अभी जो है ना अपडेट कर दी है। अब उन्होंने इंस्ट्रक्शन दे दिए हैं कि भाई हमने लिस्ट अपडेट कर दी है, जिसको चाहिए वो प्रिंट आउट करे और रेट डिस्प्ले करे। अब होता ये है कि बहुत से लोग जो है ना मुनाफाखोरी के चक्कर में, रिटेलर ख़ास तौर पर, रिटेलर शहर में थोड़ी महंगाई करता है। यहाँ पर मंडी में अपना बिल्कुल भी महंगाई नहीं है। आपने देखा यहाँ पर टिंडा 50 रुपये किलो है, भिंडी सुल्तानाबाद 60 रुपये किलो है, टमाटर 20 से लेके 50 रुपये किलो है। तो यहाँ पर चीज़ें कंट्रोल हैं। यहाँ पर 3 इदारे मिलकर काम कर रहे हैं। एसी साहिबान काम कर रहे हैं, इंस्पेक्टर काम कर रहे हैं, ब्यूरो सप्लाई एंड प्राइजेस के हम इंस्पेक्टर हैं, मार्केट कमेटी के इंस्पेक्टर हैं। तमाम इदारे मिलकर काम इसीलिए कर रहे हैं कि कंज्यूमर को ज़्यादा से ज़्यादा कंज्यूमर को रिलीफ मिले, लोगों को महंगी चीज़ें ना मिले। इसलिए हम लोग पूरी रात मिलकर काम करते हैं। और ये लिस्ट अभी विद इन एन आवर, 1 घंटे के अंदर अभी हम यहाँ पर तमाम अफसरान मिलकर, एसी साहिबाना मिलकर इसको फाइनल करने के बाद हम इसको फ़ौरन कमीशन ऑफिस सेंड करेंगे। उसके बाद फ़ौरन 1 घंटे के अंदर ये। मुर्जा साहब, धरती टीवी के नाजरीन जो हमें देखने वाले हैं, धरती टीवी की जो व्यूअरशिप है, उनको ये बताने की आप
जहमत करेंगे ये जो दिहाड़ीदार तबका है ज़्यादातर इस काम में वो है जो 300, 400, 500, 1000 रुपये की दिहाड़ी पे काम कर रहा है, वो इंटरनेट से कैसे जाएंगे, लिस्ट कैसे निकालेंगे, कैसे आवेज़ा करेंगे और लिस्ट के मुताबिक ये कैसे इम्प्लीमेंट कैसे होगा? हाँ, ये है कि देखें इम्प्लीमेंट तो हम लोग करवाते हैं, एसी साहिबान सब अपने अपने सब डिवीज़न में जाते हैं, वो फर्दर प्राइस चेकिंग करते रहते हैं, सरप्राइज प्राइस चेकिंग भी करते हैं। और जो लिस्ट जो है ना, लिस्ट का जो ताल्लुक है, आप कह रहे हैं ना कि दिहाड़ीदार तबका को अवेयरनेस नहीं है, इसका भी देखें, अभी आप सराहने वाला भी इसे देखें, डिसाइड कर रहे हैं, देखें क्या होता है इंशाल्लाह। अच्छा, एक मैं कड़वी बात कहने जा रहा हूँ, यहाँ पे ही मुझे ये बात मालूम हुई है, काफ़ी दुकानदार ऐसे भी हैं जो ये बोल रहे हैं कि प्राइस एंड कंट्रोल वाले लिस्ट जो हमसे रेट ले रहे हैं वो भी कहीं ना कहीं करप्शन कर रहे हैं, अपने मनपसंद रेट रख रहे हैं। इनकी पूरी एक यूनियन है जो मिली भगत होकर एक करप्शन हो रही है, इस बात में कोई सदाकत नहीं, बिल्कुल सदाकत नहीं है। आप बताएं कि करप्शन कैसे होगी? कोई फ़र्ज़ा से प्राइस कंट्रोल वाले तो रेट कलेक्ट नहीं कर रहे हैं। यहाँ पर तो कमिश्नर ऑफिस भी है हमारे साथ, मार्केट कमेटी भी है, उसके अलावा NGOs के भी लोग भी इसमें शामिल होते हैं, मीडिया भी वक्तन फ़वक्तन अपना आके रेट वगैरह कलेक्ट करता रहता है, तो करप्शन का कहीं से सवाल ही नहीं होता। और दूसरी बात है, कराची मंडी के अलावा यहाँ पर आप पूरे सिंध से हमारे अफसरान के पास रेट आ रहे होते हैं, तो आप इसमें सिर्फ वायलेशन इसमें कोई हो ही नहीं सकती, करप्शन का सवाल ही पैदा नहीं होता। ये जो लिस्ट आप जारी कर रहे हैं ये पूरे सिंध में यही लिस्ट चलेगी अब कराची के लिए, सिर्फ कराची के लिए? अच्छा, अमीर अली साहब ॿुधाइजो त हिन टाइम तव्हां बि हिते मौजूदु आहियो ऐं बजाए जीअं हिन जो बकोल तव्हां पंहिंजे इलाइक़नि में वञी करे वर्क कयो था पिया, छा हिते इलाइक़नि में कहिड़ी तफ़रीक़ तव्हांखे नज़र अचे थी? न, हिते जेको रेट फिक्स थो थिए उहो असांजा रिटेलर ताईं पहुचे थो, ऐं जेकॾहिं हू लिस्ट न रखंदो आहे त असांजा प्राइस माजिस्ट्रेट उन ते इन ई शइ ते बि फाइन कंदा आहिनि। लिस्ट न रखण जे करे उन्हनि खे ख़बर हूंदी आहे, जेकॾहिं जेको वायलेशन कंदो आहे रिटेलर, उनखे ख़बर हूंदी आहे त लिस्ट रखंदुसि त मां वधीक विकिरो न करे सघंदुसि वधीक, तंहिंजे करे हू लिस्ट न रखंदो आहे। न त हुनखे अवेयरनेस आहे लिस्ट रखण जी, ऐं जेकॾहिं असां सर्कुलेशन बि कंदा आहियूं, माण्हुनि खे ॿुधाईंदा बि आहियूं, त तव्हां कमिश्नर साहब जी वेबसाइट तां तव्हां रेट ॾिसी ऐं उनखे कयो। ऐं असांजे डिस्ट्रिक्ट कंट्रोल रूम्स जा नंबर बि माण्हू पब्लिक वटि आहिनि, त हू उन्हनि ते कंप्लेन करे सघनि था ऐं असांजा मजिस्ट्रेट उन्हनि ते फाइन बि कनि था। अच्छा साईं, सब्ज़ी मंडी भी माफ़ियाज़ जे हवाले सां मशहूरु आहे, मां नथो चवां पूरो शहर चवंदो आहे, कर सब्ज़ी मंडी में सब खां वधीक माफ़ियाज़ आहिनि, जेके माफ़ियाज़ जा किरदार हाणे थोरी देरि पहिरियों ॾिठा, जेको ग़लति कमु करे पियो उनजे बावजूद बि मजिस्ट्रेट जे चए ते, पुलिस जे चए ते बि न पियो अचे, तव्हांजी रिट खे उहो चैलेंज पियो करे, इन माफ़ियाज़ खे हिकु राति में तव्हां कीअं टेकल था करे सघो, कीअं हिननि खे कंट्रोल करे सघो? न, हींअर मूं हुननि खे चई छॾियो आहे, जंहिं इहो वायलेशन कई ऐं उन्हनि जो लाइसेंस कैंसिल करण जे लाइ चई छॾियो आहे, त इहो ॿीहर हिते मंडी में न ईंदो, जेको अहिड़े क़िस्म जो माण्हू हुजे, वापारी हुजे ऐं पाण ज़्यादती बि करे ऐं उनखे गवर्नमेंट खे बि चैलेंज करे, अहिड़े खे परमिशन ॾियण जी ज़रूरत कोन्हे, हींअर कस्टडी में वरितो आहे। जी नाज़रीन, असिस्टेंट कमिश्नर अमीर अली साहब असां सां गॾु आहिनि ऐं बाक़ाइदे तमामु बहितरीनु कमु करे रहिया आहिनि, जेके हिते माफ़ियाज़ आहिनि, जेके हिते बदमाशी करे रहिया आहिनि, ऐं बिल्कुलु डंडे जे ज़ोर ते, पंहिंजी ईमानदारी जे ज़ोर ते जेको कमु हे करे रहिया आहिनि, उन्हनि खे गिरफ़्तार बि करायो अथऊं, जेल कस्टडी बि करायो अथऊं। प्रोग्राम में वक़्तु थियो आहे हिकिड़े नंढड़े वक़्फ़े खां पोइ मिलूं था पिया, सब्ज़ी मंडी में वधीक छा थी रहियो आहे तव्हांखे ॾेखारियूं था पिया। नाज़रीन, हिन वक़्तु असां सां गॾु पूरी टीम मौजूदु आहे ऐं हिन टाइम सब्ज़ी मंडी में असीं मौजूदु आहियूं। मुख़्तलिफ़ सब्ज़ियुनि जा रेट ब्यूरो ऑफ सप्लाई जे असांजे इंस्पेक्टर मुर्तज़ा साहब उन वरिता आहिनि। ॾिसजे त सुभाणे लिस्ट कहिड़ी निकिरजे थी पई, सुभाणे बि असां हिकिड़ो प्रोग्राम कंदासीं, इन ते सुभाणे कराची जे मुख़्तलिफ़ एरियाज़ में वेंदासीं त इन लिस्ट ते केतिरो अमल थो कयो वञे, उतां जे एरियाज़ जा उतां जा एसीज़ बि हूंदा, असां कोशिशि कंदासीं त ॿिन्ही ऑफिसरनि खे लाइनअप बि कंदासीं त ताकी अॼोकी राति जेकी असांजी महिनत आहे, हिन टाइम सहरी जो टाइम थी चुको आहे, सहरी जे टाइम ते असां 12 बजे काटी ते मौजूदु आहियूं, सहरी जो टाइम हिन टाइम थी चुको आहे। मुसलसल महिनत सिर्फ़ु आवाम जे लाइ कयूं था। प्रोग्राम माफ़िया राज जी सिर्फ़ु हिकिड़ी कोशिशि रही आहे, आवाम खे रिलीफ मिले, जंहिंजी वजह खां पूरी टीम असां सां गॾु महिनत करे रही आहे।
तव्हांखे इहे पावर्स आहिनि आम रिटेलर वारा दुकान ते जीअं शहर में दुकान नंढा नंढा उते वञी रेट चेक कयो या उन्हनि खे सज़ाऊं ॾियो तव्हांजा आहिनि सजा जी पावर न एसी साहिबान क्या एसी चेक वग़ैरह तव्हां करे सघो था चेक कर सघे था तव्हांजी टीम आहिनि वञनि थी पियूं हुते चेक वञो कनि डेली बेसिस बिल्कुलु डेली बेसिस जी नाज़रीन असिस्टेंट कमिश्नर अमीर अली मीरानी साहब जी तव्हां कार्रवाई ॾिसियूं साणसि गॾु हुया मुर्तज़ा साहब ब्यूरो ऑफ सप्लाई जो इंस्पेक्टर हुया कराची जी सब्ज़ी मंडी जे जेके माफ़ियाज़ हुया उन्ही जे अंदरि घिरी करे कमु करणु का आसान ॻाल्हि न आहे तमामु बहितरीनु उन्हनि जो कमु रहियो प्रोग्राम माफ़िया राज जी टीम मुसलसल इहो ई कयो आहे जेको सही कमु करे थो उनखे सही ॾेखारंदी आहे जेको ग़लति कमु करे थो असां उनखे बिल्कुलु ग़लति ॾेखारींदा आहियूं हिन टाइम असां सां गॾु मार्केट कमेटी जो इंस्पेक्टर मौजूदु आहे ज़ुल्फ़कार अली जट साहब उन सां ॻाल्हाईंदासीं साईं सब्ज़ी मंडी जे हवाले सां ॿुधाइजो कराची जी सब्ज़ी मंडी माना माफ़िया जेको ॻढ़ बि सॼो वेंदो आहे उन में कमु करण में कहिड़ियूं तकलीफ़ तव्हांखे अचनि असांजो अलाह जी महिरबानी सां चेयरमैन साहब मार्केट कमेटी अली अहमद जोखियो जी निगरानी में असांजी हिते टीम मुक़ररु कई वई आहे हर रमज़ान में त थींदी आहे पर डेली बेसिस ते बि थिए थी मार्केट कमेटी जो रेट सां त एतिरो को गहरो तलक न आहे उहो ब्यूरो ऑफ सप्लाई एंड प्राइसिस एसी साहिबान कंदा आहिनि असां उन्हनि जी हेल्प कंदा आहियूं उन्हनि खे का बि का तकलीफ़ हूंदी आहे या को मसइलो हूंदो आहे उन्हनि सां गॾु हूंदा आहिनि असांजा माण्हू बि हूंदा आहिनि अंदरि जेके कब्ज़ा माफ़िया आहिनि साईं सब्ज़ी मंडी जे अंदरि उनखे कब्ज़ा छॾाइण जे लाइ कहिड़ा प्लान तरतीब ॾिना आहिनि तव्हां बिल्कुलु उहो ई अर्ज़ु कयां पियो हिते असांजी एंटी इंक्रोचमेंट टीम मुक़ररु कई आहे चेयरमैन साहब जेकी ॾींहुं राति हिते कमु करे थी जेको बि असांजो इहो कमु आहे त हिते असां इहा मंडी ठाराई आहे इन्हनि जे लाइ त जीअं कराची जे आवाम खे ऐं आसपास जे आवाम खे सस्ते ऐं बहितरीनु नमूने सां अघु मिलनि असांजा रोड रस्ता जेके आहिनि जेके आवाम ख़रीद करणु ईंदी आहे उन्हनि खे जेकॾहिं तकलीफ़ थींदी आहे त जेकॾहिं को माल रोड ते लॻाईंदो आहे उन्हनि खे हटाइणु ऐं जेके नथा हटनि उन्हनि खे गिरफ़्तार करणु ऐं उन्हनि जो माल बि असांखे ज़ब्त करिणो पवंदो आहे त उहो बि कंदा आहियूं जी नाज़रीन बिल्कुलु तव्हां ॾिसो था पिया मार्केट कमेटी जेके इंस्पेक्टर आहिनि ॾींहुं राति जाखोड़े रहिया आहिनि इन सां गॾु गॾु असां कोशिशि कंदासीं त जेके सब्ज़ी मंडी जे अंदरि दुकानदार आहिनि त उन्हनि जो कहिड़ो किरदारु आहे हिन में उन्हनि जो इन बाबति छा मौक़िफ़ आहे अचो तव्हांखे उहो मौक़िफ़ ॾेखारियूं था जी नाज़रीन प्रोग्राम माफ़िया राज में अॼु तव्हांखे हिकिड़ी अहम शइ ॾेखारण वारा आहियूं कानून जी रिट हर हाल में बहाल कराइण प्रोग्राम माफ़िया राज जी ज़िम्मेदारी आहे हिन वक़्तु तव्हां ॾिसी सघो था पिया जेके सब्ज़ी मंडी जे अंदरि कानून जे अमलदारनि सां इंस्पेक्टरनि सां जेके बदमाशी करे रहिया हुआ पंहिंजो माफ़िया हुजण जो सबूत ॾेई रहिया हुआ उहे हिन टाइम कानून जी रिट बहाल थींदी तव्हांखे नज़र थी अचे रजब साहब डिटेल ॾिजो त पेशेमान थिया आहिनि जी हा हे उहो ई आहे जे लसन जो गैर कानूनी तौर ते रखियो जो इनलीगल हो इन्हनि खे चयोसीं जो इन्हनि चयो की बाबा पहिरियों असांखे कंहिं ॿुधायो न असां हिनखे हालांकि ॿुधायोसीं बाक़ी मजिस्ट्रेट साहिबु साण आहिनि असांजा असिस्टेंट कमिश्नर साहिबु हिननि खे खयोसीं असां माल हिननि जो ज़ब्त कयो आहे आईंदा लिखी ॾिनो अथऊं हिन वॉर्निंग चयो असांखे ॾियो असांखे फस्ट टाइम पहिरियों रमज़ान आहे जंहिंजे करे बाक़ी साहब वटि खणी आहियूं हाणे वरिती आहे साहब ऑर्डर जी जी क्या कहना चाहेंगे आप जी अभी तो लिस्ट जारी गलती मान रहे हैं आप अपनी गलती मान जी गलती है आप भी मान रहे हैं जी जी आइंदा करेंगे इंशाल्लाह ये जो लहसुन आप छिला हुआ बेच रहे थे इसके ऊपर तो पाबंदी है देह में बीमारियां पैदा हो रही हैं कुछ पैसों की खातिर आप लोगों की जान से खेल रहे हैं खुद पेशेमानी हो रही है आपको नहीं इंशाल्लाह अब नहीं करेंगे मैंने बस यही बोला था कि इसका मुझे बताया नहीं गया था कि ये चीज़ बंद हो क्योंकि ये तो 20 साल से चल रही थी फिर अभी आप लोगों ने बोल दिया तो अब नहीं बेचेंगे छा चवणु चाहींदो साईं पेशेमानी थियनि थी पई माफ़ी बि वठनि था पिया हा न बिल्कुलु हिननि एफिडेविट ॾिनो आहे त आईंदा असां अहिड़ी ग़लती न कंदासीं ऐं हिननि खे चवां थो मार्केट कमेटी वारनि खे जेकॾहिं हीअ ॿीहर ग़लती कनि त हिननि जा लाइसेंस कैंसिल करे छॾनि हाणे का सज़ा ॾियनि था पिया या दरिया दिली जो मुज़ाहिलो करे हिननि खे फ़िलहालु वार्निंग ॾेई छॾो था हींअर वार्निंग था ॾियूं हिननि जे एफिडेविट ॾियण खां बाद हिननि खे वार्न था कयूं ॿीहर अहिड़ी ग़लती न कर जी नाज़रीन बिल्कुलु अहसासु हुजण बि हिकिड़ी वॾी ॻाल्हि आहे असिस्टेंट कमिश्नर पारां ग़लती जेको तस्लीम करे थो पियो त वार्निंग ॾेई हिननि खां एफिडेविट लिखाए वरिता आहिनि त ॿीहर बदमाशी न कंदा जेके इंसानी जाननि लाइ नुक़सानकार जेके शयूं आहिनि उहे न खपाईंदा जंहिं तहत इन शर्त ते जेको आहे त हिननि सभिनि खे रिहा कयो थो वञे जंहिंखे जेल कस्टडी ते कयो वियो